ठकराठू वेझो मालपीड़ी मां वापारी अली ॾिनू मेहर जा पैसा कढी फरार थींदड़ शाहिन शेरिन जे हथ चढ़ी वियो। शेरिन कुटको कढण बाद खेसि मुबारकपुर पुलिस हवाले करे छॾियो। शेरिन मूजिब मालपीड़ी मां हिकु शाहिन वापारी अली ॾिनू मेहर जे खीसे मां 50,000 कढी फरार थियण जी कोशिश कई। शेरिन खेसि पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। ॿिए पासे ठकराठू जे मुबारकपुर थाणे जी हद में बम्बली माइनर शाख मां अणॼातल शख़्स जो लाश हथ आयो। लाश खे पुलिस मार्फत शाख मां कढी पन्नू आकिल अस्पताल मुंतकिल कियो वियो। पुलिस मूजिब लाश जी सुञाणप नाहे थी सघी। दोदापुर वेझो पन्नू भुटे थाणे जी हद में राति देर सां नामालूम हथियार बंदन 14 ॼणनि खे अगवा कंदे ट्रैक्टर खणी फरार थी विया। इत्तला मिलण बावजूद पुलिस का बि कार्रवाई न करे सघी। हथियार बंदन 8 कलाकनि बाद अगवा थियल 14 माण्हुनि खे छॾे फरार थी विया। नसीराबाद में 1 महीनो अॻु ज़मीन जी मालिकी तां नंढे भाउ माजिद अली मसण हथां क़त्ल थींदड़ वॾो भाउ वहीद अली मसण जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ अमड़ हुस्ना मसण पंहिंजी धीअ ऐं पुट सां गॾिजी नसीराबाद इंडस हाईवे ते टायरनि खे भाइयूं ॾेई एहतिजाजी धरणियूं हयूं। इन मौक़े ते वारसनि मीडिया खे ॿुधायो त माजिद अली मसण पंहिंजे वॾे भाउ वहीद अली मसण खे ज़मीन जे तकरार तां क़त्ल करे फरार थी वियो। वाक़िए जी FIR दाख़िल आहे पर पुलिस हिन महिल ताईं कातिल गिरफ़्तार करण में नाकाम आहे ऐं पुलिस केस तां हथ खणण जे लाइ मौतमार धमकियूं ॾेई रही आहे। हुननि SSP कंबर शहदाद कोट खां मुतालबो कयो त असांजी जाननि खे ख़तरो आहे, तहफ़ुज़ ॾे इंसाफ़ ॾिनो वञे। नवाबशाह में सिंध तरक्की पसंद पार्टी पारां पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर ख़िलाफ़ यूनिवर्सिटी गेट आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिन मौक़े ते STP अॻवान निसार कीरियो, रफ़ीक मल्लाह ऐं ॿियनि चयो त VC गुलशन मेमण 7 सालनि खां यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर मुक़ररु आहे। इस्पताल ऐं यूनिवर्सिटी तबाह थी रहियूं आहिनि। इस्पताल में मामूली सिरिंज बि नथी मिले, जॾहिं त मरीज़नि खे महांगियूं दवाऊं बि ॿाहिरनि मेडिकल स्टोरनि तां वठणियूं पवंदियूं। हुननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां मुतालबो कयो त पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर खे फौरी तौर हटायो वञे। 7 सालनि अंदरि हुन पारां कयल करप्शन जी नेब ऐं एंटी करप्शन खां जांच कराई वञे। ॿिए पासे नवाबशाह जे A सेक्शन थाणे जी हद में गोलीमार कैंप जे दुकान तां नामालूम हथियार बंदन 45 वरियनि जे मुश्ताक बिरोई खे गोलियूं हणी सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी खे गणती जोगी हालत में मक़ामी अस्पताल मुंतकिल कियो वियो। शहदादपुर जे ॻोठ लांडी जे प्राइमरी बॉयज़ स्कूल जी बिल्डिंग जो तामीरी कमु रोलड़े जो शिकार थी वियो। स्कूल में पढ़ंदड़ 150 खां वधीक शागिर्द वण जी छांव हेठां तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। इन मौक़े ते स्कूल जे हेडमास्टर मीडिया खे ॿुधायो त 2 साल अॻु बारिशुनि में स्कूल जी बिल्डिंग ज़बूनाल थी वई, जंहिं जे नए सिरे तामीर लाइ बजट मंज़ूर थी, पर ठेकेदार 1.5 साल खां स्कूल जो कमु छॾे फरार आहे। स्कूल में मुक़रर 4 उस्ताद सख़्त गर्मी में वण हेठां शागिर्दनि खे तालीम ॾियण ते मजबूर आहिनि। हुननि स्कूल जी मौजूदा हालत बाबति केतिरा ई भेरा इख़्तियारनि दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर हिन महिल ताईं को बि तदारुक नाहे थी सघियो। हुननि मुतालबो कयो त 1.5 साल खां रोलड़े जो शिकार अध में रुकियल स्कूल बिल्डिंग जो कमु जल्द मुकमल करायो वञे। कंबर जे जाबलू पट्टी वारे इलाइक़े में 2 हफ़्ता अॻु क़त्ल थींदड़ ख़ालिद चांडियो जे कातिलनि जी गिरफ़्तारी न थियण ख़िलाफ़ वारिसनि पारां प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मक़तूल जी अमड़ मसमात सोनारी ख़ातून चयो त पुट जे क़त्ल केस में पाण फरियादी थी फज़ल चांडियो, फयाज़ चांडियो ऐं 2 अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो, पर पुलिस हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो आहे, जॾहिं त ॿिया जवाबदार हिन महिल ताईं आज़ाद घुमी रहिया आहिनि। हुन आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो पुट जे क़त्ल केस में मुलविस 2 जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। अंबट लॻ खेड़ा थाणे जी हद ॻोठ फोटोवाण जे रहवासन शाहनवाज़ ख़ातून पंहिंजे मुड़ुस ऐं ॿारनि सां गॾिजी भाइरनि ऐं भाइटियुनि जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मौक़े ते शाहनवाज़ ख़ातून ॿुधायो त मूं पंहिंजी धीअ जी शादी रज़ा ख़ुशी सां कराई आहे, जंहिंखां पोइ मुंहिंजा भाइर शमसुद्दीन नारे जो, कुनल नारे जो, अली हसन नारे जो ऐं ॿिया मुंहिंजे मुड़ुस ऐं ॿारनि जी जान जा वेरी थी विया आहिनि। जंहिं घर में रहंदा हुयासीं उहो वालिद हयाती में मुंहिंजे नाले करे वियो हो, पर हाणे भाइरनि घर मथां कब्ज़ो करे असांखे बेघर करे छॾियो आहे। मुंहिंजे पुट खे वर्गलाए अगवा करे वरितो आहे। मसमात शाहनवाज़ ख़ातून उन जे मुड़ुस IG सिंध DIG सखर ऐं SSP खैरपुर खे अपील कई त असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। कुंभलग नेशनल हाईवे ते ट्रालर जो मोटरसाइकिल सां टकर थी पियो। टकर जे नतीजे में 1 ॼणो फौत ऐं 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो। फौती जी सुञाणप शहज़ादो ख़ासकेली जे नाले सां थी, जॾहिं त ज़ख़्मी मीर मोहम्मद ख़ासकेली ॿुधायो पियो वञे। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ट्रालर ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। फौती ऐं ज़ख़्मी खे इस्पताल मुंतकिल कियो वियो आहे। कंडियारो जे इलाइक़े सदोजा वासी प्रेमी जोड़े तहफ़ुज़ जी घुर कंदे प्रेस क्लब पहुची विया। हिन मौक़े ते नारी बख्तावर ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु सदोजा वासी हुबदार अली सियाल सां पसंदि जो परणो कयो, जंहिंखां पोइ माइट काविड़ जी मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त खेनि तहफ़ुज़ ॾिनो वञे।
दोदापुर में मंशात परोशन हथां शहीद थींदड़ रोज़ानी कोशिश जे रिपोर्टर ज़ुल्फ़कार मंदराणी जी 5वीं वरसी संदसि ॻोठ में थी गुज़री। इन मौक़े ते संदसि वालिद रहीम ख़ान मंदराणी चयो त मूंखे फ़ख़ुरु आहे मुंहिंजो पुटु हक़ सच लिखंदे शहीद थियो। अॼु संदसि 5वीं वरसी मल्हाई वई आहे।